जेतरा कदम तवा पाजे घर का खणी मां उस्मान जे दरवाजे ते ईंदऊ मां उस्मान अज तो मोहम्मद जा कदम गणी दुस। नबी से फरमाया उस्मान तोखे कदम न गणण मां केड़ो फायदो पवंदो। आका जेतरा कदम खणी तवा उस्मान जे दरवाजे ते ईंदो उस्मान एतरा गुलाम आजाद कराईंदो। चो सुभान अल्लाह। अचो हजरत अली दे प्यार समझाया चो अली अलिया शेरे जलिया अली हाजिया अली काजिया अली आलिमा अली आबेदा अली जाहिदा अली साबिरा अली शाकिरा। चौर सुभान अल्लाह। नजर कजा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ट्रिंडियन जो फाको आ। नजर कजा पाक नबी मोहम्मद मुस्तफा ट्रिंडियन जो बुखाया अल्लाह हजरत अली के पतो पियो। नजर कजा हजरत अली मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला ने यहूदी जे बाग में आया। हजरत अली तो फरमाए एक डोल जे बदले छा मिलंदो केड़ी मजदूरी मिलंदी। हजरत अली मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला ने यहूदी जो दे दो अली एक डोल जे बदले एक खार कदी देण जे ला तैयार। हजरत अली मुर्तजा 17 डोल पानी जा कदी 17 अजवा खार को कमाए मोहम्मद ने खड़ी आया। नबी से फरमाया अली तो या तकलीफ करन मजदूरी करन ते केड़ी से मजबूर क्यों। आका हुआ तो मोहम्मद जी मोहब्बत आ। चो सुभान अल्लाह। वो मावादन में चोंदो आ मुझो अकीदो आ मुझे वरदन जो अकीदो आ मुझे जमा जो अकीदो आ। उलमा देवबंदी तेसी ते काई भी नमाज मुकम्मिल न थींदी आ जेसी ते आले मोहम्मद जो जिक्र न हुंदो। असा जी फजर नमाज ज़ुहर नमाज असर नमाज मगरिब नमाज इशा नमाज जिक्र मोहम्मद आ जिक्र आले मोहम्मद आ। तू पंजतन के पाक मनी दो आ मुझो ईमान अकीदो आ मोहम्मद जो घरानो ही पाक। चो सुभान अल्लाह। हजरत अली इल्म वाला नुक्ता सिखाई मोहम्मद करीम वटो हा बुलंदा वासा। मां हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदो आ। हिकिड़ो ईसाई आ हजरत अली ॾे आयो। अली मां तोरे सवाल खणी आयो आ मांखे सवालनि जा जवाब ॾेई वे मां तुझे मुस्तफ़ा जो कलमो पढ़ंदुसि। हजरत अली फरमायो कहिड़ा सवाल खणी आयो आ। चेसई कुरान में बयान आ मोमिन जॾहिं जन्नत में वेंदा अज़ीम ताम मिलंदा। अली जेका जन्नत में मानी मिलंदी रब ताज़ी पतराईंदो या अल्लाह तैयार करे रखी आ। हजरत अली तो फरमाए अल्लाह पाक मोमिन जे ला जन्नत में मानी पचराए तैयार करे रखी छड़ी। चे अली मांखे गाल समझ में ना आई सालन जो सफर आ या त मानी धप हणी वेंदी पारू थी वेंदी। हजरत अली तो फरमाए जेका तू बाह बारे मानी पचाईंदो आ या बाह भी दा अल्लाह असल को बनाई आ न थदी थी आ न घट थी आ अल्लाह त सागो। तो सुभान अल्लाह। अन्या दो सवाल कंदे पिया बुलंद आवाज़ चो सुभान अल्लाह। दो सवाल कंदे पिया अली जन्नत में पानी मिलंदो जे पानी भी मिलंदो जे मानी भी मिलंदी जे मानी भी मिलंदी। अली जन्नत में पेशाब पाखानो लगंदो या ना। हजरत अली तो फरमाए सादा जन्नत अल्लाह जी पाक जाया। अली पानी भी पियाऊं पेशाब न लगे मानी खाऊं पाखानो न लगे नामुमकिन ना। हजरत अली तो फरमाए रब पाक तोखे माओ जे पेट जे अंदर घणा महीना पे खारायो। चो सुभान अल्लाह। हजरत अली मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला ने फरमायो तोखे माओ जे पेट जे अंदर ते मते पानी मिलियो ते मते मानी मिलिया उते रब केड़ी बाथरूम रखी आ उते भी रब दे निजाम आ त जन्नत में भी अल्लाह दे निजाम आ। मां सोहणे अली जो गुलाम हां बुलंद आवाज़ मां सोहणे अली जो गुलाम हां मां सोहणे अली जो गुलाम हां। हसन हुसैन जे बाबे साई के तक दो मां सलाम हां मां सोहणे अली जो गुलाम हां। अबू बकर हुजे हजरत उमर हुजे हजरत उस्मान हुजे हजरत अली हुजे मकाम मिलियो आ निस्बत मुहम्मद जे करे निस्बत
मोहम्मद करे अचो उलमा दे बंदे प्यारे समझाया मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह अंग्रेजी हुकूमत या नानोतवी जे हक में अंग्रेज हुकूमत फैसलो कयो मौलाना के फांसी ते चाढ़ियो वने एक मुसलमान नौजवान मुजाहिदा नानोतवी जे महफिल में आयो मौलाना तू आजादी सा घुमदो पियो तू जेला हुकूमत फैसलो कयो मौलाना के खत्म करो वाह नानोतवी तुझे मोहब्बत तो कुर्बान वल्ला तुझे प्यार तो कुर्बान वल्ला तुझे इज्जत तो कुर्बान वल्ला मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह फरमाए डिगी वन्या एड़ी चीज ठंडी वनिया टे ॾींहं साईं लिखी पिया घर जे अंदर साॻो माण्हू आयो चइसे टे ॾींहं तव्हां घर में लिखिया हो साईं फरमायो मां टे ॾींहं घर में लिखी नबीअ जे गार वारी सुन्नत ते अमल कयो आहे चौन सुभान अल्लाह इहो नानोतवी हिकिड़ो तालिब इल्म साईं ने वॻो खणी आयो साईं ने चप्पल खणी आयो हफ्तो गुजरियो चप्पल नथो पाए ॿियो तालिब इल्म आयो साईं तव्हांजी चप्पल पुराणी आहे नई चप्पल नथा पायो तालिब इल्म नथो ॾिनो आहे वाह नानोतवी तुंहिंजे इश्क तां कुर्बान सो न वञा नजर कजा नानोतवी रहमतुल्लाह अलैह फरमाया अब्बा उहा चप्पल कीअं पाया जंहिंजो रंग साओ आहे मोहम्मद जे रोज़े जो रंग साओ आहे चौन सुभान अल्लाह वो मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी 90 साल जे उम्र में भेण बेवा उठी पई आहे 90 साल माना थो रखे इद्दत पूरी कई भेड़ के दरवाजे आया अदी मां तुझो निकाह पे करना चाहे भेड़ मथे का कपड़ो हटाए चौधी पैया अद्दा मुझे मथे पे धन्यहार अच्छा वार थिया निकाह की उम्र नाए शादी की उम्र नाए हाय एड़ा आलम कानो ईदा नानोतवी रहमतुल्लाह अलैह पादे भेड़ जे हंज में इज्जत वारो पटको लाए ता कया अम्मा मुझे मुझी इज्जत रख जाए पद जो लाज रख जाए लजाए जाए ना अति मां जानी दो पोआ तूने तो जानी दो पोआ तुझी उम्र तो वडिया वारा अच्छा थिया 90 साल वडी उम्र अम्मा 90 साल जो उम्र में तूने का कंदी त नानोतवी जो मोहम्मद जे सुन्नत ते अमल थी में चौन सुभान अल्लाह नजर कजा मौलाना रशीद बिन गंगोई रहमतुल्लाह अलैह तुलबा के सबक पढ़ाई दो पयो मस्जिद जो जमायतिया साईं ने वॻो खणी आयो गंगोई रहमतुल्लाह अलैह फरमायो हे कादो जो कपड़ो आ तसे मक्के मदीने में आंदो आ चवने सुभान अल्लाह तालिब इल्म उठी करे चोदे पिया साईं मुझो बाबो कपड़े जो वापारी आ मां कपड़े के जानी दो आ हे कपड़ो न मक्के जो आ न मदीने जो आ हे चाइना जो कपड़ो आ गंगोई रहमतुल्लाह अलैह फरमायो अब्बा कपड़ो मक्के जो त नाए मदीने जो त नाए पर हवा त मोहम्मद जे मदीने जी लगी आ चौन सुभान अल्लाह मोहब्बत इहे कबिया चौन सुभान अल्लाह हे केड़ो महीनो आ रजबुल मुरज्जब जो महीनो आ उलमा इन में हिकमत रखी आ उलमा का बुदलाओ जमीन आसमान जो पाण में मुकाबलो थी पयो आ आसमान चोंदे पिया तोखो मुदो शान मथे आ जमीन चोंदी पई आ तोखो मुदो शान मथे आ जमीन दलील घुरा आसमान तू मां का जमीन में किए मथे आ आसमान चोंदे पिया सिज मुंह में तारा मुंह में सितारा मुंह में हर खजानो मुंह में आ पर जमीन धकुई हिक हो आ त मोहम्मद मुंह में आ उलमा लिखिया इन्हीं ते मदे आसमान हसरत कया आरज़ू कया अल्लाह इन मोहम्मद करीम जे रहण जे करे जमीन मां का नंबर खणी वया अल्लाह इन मोहम्मद के मुझे मुडे भी घुमाए ता शान में शरीक थी पवा हुजूर के घुराने वाली जात कंहिंजी आ अल्लाह पाक जी आ रब इब्तिदा में सुबहान जा जुमला फरमाया मता के शक पवे त मुस्तफा एडे मंजिल ते किए वयो रब पेरा पेरा पांजो तारीफ करायो आ दिसो त सही मोहम्मद के घुराने वाली जात कंजी
हो रब्बा मोहम्मद साहे अरबा रब जी रुबूबियता मोहम्मद जी नबूवता खुदा जी खुदाइया मोहम्मद जी मुस्तफाइया अल्लाह रा जवारो मोहम्मद मेरा जवारो चो सुबहान अल्लाह। जनाब जिब्रील आयो अर्ज के अल्लाह मुझे आवाज में पावरा आवाज में ताकता अल्लाह में सबो करे मोहम्मद के घुराया अल्लाह पाक फरमाए जिब्रील वनु मुस्तफा दे दरवाजे पे ताकि मैं दुनिया में मोहम्मद के मकाम के जाहिर फरमाया। जॾहिं जनाब जिब्रील आयो उलमा खां ॿुधंदा हो वाक़ियो मेराज जो अर्ज़ो कंदे पिया अल्लाह तुझे मोहम्मद के कीअं जगाया पोइ मां प्यार वारे अंदाज में चवंदो आहियां जो त रब इहे पियो चवे जिब्रील चप ना थमाए नूर जा चुम कदम हुजूर जा चो न सुबहान अल्लाह। पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा उन्हीं दर्जे कमाल ते आया मैं मेराज के कट्टू पे अल्लाह नजर तक जा पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए जदे जन्नत जो मैं मोहम्मद के सैर करायो उलमा खां ॿुधंदा हो त नबी साईं हज़रत बिलाल जे कदमनि जो आवाज़ ॿुधो पर इहो ख़बर अथव त बिलाल जॾहिं कदम खयां हा त टेम कहिड़ो हो। पीर ज़ुल्फ़कार नक्शबंदी खुतबा ते फ़कीर जुल्द नंबर 3 सिफ़ो नंबर ग़ालिब ने छटी आहे इहा ॻाल्हि लिखी आहे त जंहिं टेम ते बिलाल कदम खयां हा जंहिंजो आवाज़ जन्नत में आयो इहो टेम तहज्जुद जो इहो टेम तहज्जुद जो नबी से फरमायो जन्नत में हिकिड़ा माण्हू मां मोहम्मद के एड़ा नज़र आया पोख लुणी खणी वञनि पोइते तकिन साॻी तया मां पुछां के हिन जे मथां एॾो इनाम जिब्रील अर्ज़ो कंदे पिया आका है तो मुस्तफा दे उम्मत जाने का माण्हू रसे पांजे कुरान में फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व आसिनो इन्नल्लाहा युहिब्बुल मुहसिनीन। रब पाक तो फरमाए नेक बंदी पे नेकन सामा अल्लाह प्यार पे फरमाया चो न सुभान अल्लाह दादा तो सुभान अल्लाह। पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए तॾहिं जहन्नम जो मैं मोहम्मद करीम के चक्र लॻरायो वयो नबी से फरमायो हिकिड़ा माण्हू मां मोहम्मद के एड़ा नज़र आया मां शाटकन पियो कयूं वञा हुज़ूर फरमायो त हेठियों धड़ इंसाननि वारो मथियों धड़ सूअर वारो मां पुछा कई जिब्रील हे कहिड़े ॾोह जा ॾोहारी से तो मुस्तफा जे उम्मत जा उहे माण्हू आहिनि जेके दुनिया में कूड़ियूं गवाहियूं ॾींदा। अब सच ॿुधायो इहा ॻाल्हि असां में आहे न हाणे असांजे पासे ॾे वाक़ियो थियो आहे 2 हफ़्तनि जी ॻाल्हि आहे हमराओ में हिते क़ुरान खणी वियो 2 हफ़्तनि खां पोइ में घर मां निकिती तव्हां असांजी मुस्लमानी इंडिया में हिकिड़ो इलाइक़ो आहे कांधला जो नालो आहे पिलाड़ ते झेड़ो थी पियो मुस्लमान चवनि पिया हे पिलाड़ो असांजो आहे हिंदू चवनि पिया पिलाड़ो असांजो आहे जज ईसाई आहे अंग्रेज आहे कोर्ट में मसइलो आयो हिंदुनि जे हिकिड़े पंडित आहे उन्हीं चयो मुखिया वॾो आहे उन्हीं चयो सही जज में वञण जी ज़रूरत न आहे मुस्लमाननि जो हिकिड़ो आलिम आहे मौलाना इलाही बसु कांदलवी ज़बान सां ॻाल्हि करे असांखे फ़ैसिलो मंज़ूर मुसलमान जो हे हुजूर जे उम्मत जो आलम आहे मुसलमान जे हक़ में फ़ैसिलो ॾींदो मुसलमान चवनि पिया मस्जिद ठहंदी वाणिया चवनि पिया मंदिर ठहंदो मौलाना इलाही बसु कांदलवी रहमतुल्लाह अलैह कुरर जे कटेड़े में आई जज चवंदो पिया मौलाना हक़ सत जो झेड़ो आहे कांदलवी रहमतुल्लाह अलैह फरमायो जज घबरा न मां मुस्तफा जे शरीयत खे ॼाणींदो आहियां हक़ जा जुमला कांदलवी रहमतुल्लाह अलैह फरमायो जे प्लाट झेड़ो आहे इहो प्लाट मुसलमाननि जो नाहे पर हिंदुनि जो प्लाट आहे सारा मुसलमान कावड़ जी आहे गुलनि जूं कॾियूं कहिड़ियूं वयूं चे हे कहिड़ो जेको आहे त आलिम आहे जो उन वाणे जे हक़ में फ़ैसिलो ॾींदो पियो आहे जज जे अखियुनि मां पाणी आयो चे हिंदुओ अॼु केस मुसलमान हाराया पर मुहम्मद जो इस्लाम खटी वियो सारा मुल्ला जे हथ ते बैत करे कलमो पढ़ी साॻे उन पिला जे हक़ में मस्जिद जो ऐलान कई इहो अखलाक हुजूर फरमायो हिकिड़ा माण्हू मां मोहम्मद के एड़ा नज़र आया हेठो चप ज़मीन ते पियो आहे मथियो वकोड़ियो पियो आहे जिब्रील हे कहिड़े ॾोह जा ॾोहारी मलाक कैंचिन सां कटींदा पिया आहिनि साईं तक़ूलू मा ला तफ़लून हे उम्मत जा उहे आलिम अथव ॿियनि खे ॿुधाईंदा हा पर पाण अमलू
न कंदा दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला ख़तीबन खे भी इखलास नसीब फरमाए। नबी से फरमायो अॻिते आयासीं हिकिड़ा माण्हू मां मुहम्मद खे अहिड़ा नज़र आया मलाइका घुटो ॾींदा पिया आहिनि, गिग वहंदी पई आहे, तारा निकिता पिया आहिनि। हे कहिड़े ॾोह जा ॾोहारी से हे उहे माण्हू आहिनि जेके शैतानियूं करे मुस्लमान खे पाण में वेड़ाईंदा। इहा शइ बि असां में आहे, इहा शइ बि असां में आहे। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो अॻिते आयासीं हिकिड़ा अहिड़ा मर्द मां मुहम्मद खे नज़र आया जिन शर्मगाह पेशानी ते हिकिड़ियूं मायूं अहिड़ियूं मां मुहम्मद खे नज़र आयूं जिन शर्मगाह पेशानी ते किन वहंदो पियो आहे, रात में वेंदो पियो आहे। मुंहिंजो मुहम्मद तो फरमाए मां पुछां फरमे जिब्रील हे कहिड़ा मर्द कहिड़ियूं मायूं? से हे ज़ानी मर्द ऐं ज़ानियाणियूं औरतूं। चलो अल्लाह तबारक व तआला ज़िना खां बि महफूज़ फरमाए। मेराज में वॾियूं हिकमतूं आहिनि। मूंखे बि गलो साथ कोन थो ॾे, तमामु इंतिहाई मूंखे शदीद गले में तकलीफ़ आहे। जेको मां ॻाल्हायो तव्हां ॿुधो, अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जेको बि अमल कयो रब जे रज़ा जो, जेको बि अमल कयो अल्लाह जे रज़ा जे लाइ। हत उमर जो ज़मानो आहे, चओ सुभान अल्लाह। हत उमर जो ज़मानो आहे। हज़रत उमर ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह तो ने ख़त लिखियो त जंहिं सहाबा जो सिपह सालार आहे तुंहिंजो उहिदो मां इहो ख़तम थो कयां। आम फौजी थी करे जेकॾहिं तूं जहाज जे मैदान में हिस्सो वठे तुंहिंजी मर्ज़ी आहे। हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह तआला अन्हु सालारी वारो उहो उहिदो छॾे आम फौजी जीअं जहाज वारे मैदान में तलवार खणी करे बीह रहियो। हिकिड़े साहबी चयो साईं तूं त सिपह सालार चीफ कमांडर आहे, अॼु आम फौजी थी करे जंग थो लड़े। हज़रत ख़ालिद फरमायो सालार थी करे विढ़ा पियो तॾहिं बि रब जे रज़ा जे लाइ। आम फौजी थी करे मुस्तफा जे दुश्मन खे कपींदो पियो आहे तॾहिं बि रज़ा, तॾहिं बि रज़ा रब जी आहे। हज़रत अबू बकर सूरे बकर यादि कई 2 साल लॻी आहे। घणा 2 साल गुज़री आहे। अबू बकर को पुछा कई वई। हत अबू बकर तो फरमाए अबू बकर आयत यादि करे अमल करे पोइ अॻिते वधंदो आहे। चओ सुभान अल्लाह। आज को इंशाअल्लाह पंहिंजे बच्चन खे क़ुरान वारी तालीम ॾिवाए। पीर साहब हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे आख़िरी ॻाल्हि ख़ुतबात फ़क़ीर में। लाहौर कुदसिया मस्जिद आहे जामिया, उनजो जेको ख़तीब आहे मौला साहब लिखियो आहे त मुंहिंजे हथ ते बैयत करे मुंहिंजो मुरीद थियो। मूंखे दावत कई, मां वियो मां चए मौलाना असां 4 भाउ रहूं, 4 क़ुरान जा हाफ़िज़ आहियूं। 3 भेनरूं आहिनि, 3 क़ुरान जूं हाफ़िज़ आहियूं। मांखे 2 काकियूं आहिनि, 1 पुटु आहे, 3 ॿार क़ुरान जा हाफ़िज़। मुंहिंजो नंढो भाउ आहे उनखे 2 काकियूं आहिनि, 2 क़ुरान जूं हाफ़िज़ आहिनि। मां पुछो मां इहो रंग तव्हांखे काॾो लॻो? चएसि मुंहिंजो अबो क़ुरान जो हाफ़िज़। पोइ हिकु इमाम सां संगत हुई, उन बाबा खे वज़ीफ़ो ॾिनो। आलिम चयो जेकॾहिं हाफ़िज़ तो में सघ ऐं कुवत आहे, इहो वज़ीफ़ो कर, वज़ीफ़ो तूं कर, अलाह कंदो तुंहिंजे पुश्तनि मां क़ुरान जा हाफ़िज़ न ईंदा। उहो से कहिड़ो आहे? चे ॾींहुं राति क़ुरान जो ख़त्म कढ, पर 2 साल जी तरतीब बना। घणा बा 2 साल। जैसे मुझे अबे 2 साल इहो वज़ीफ़ो कयो, बीमार थी पियो, आख़िर इनी बीमारी में इंतकाल थियो। अॼु उहो नतीजो आहे असांजे पुश्तनि मां पर क़ुरान जा हाफ़िज़ ख़त्म न था। अज़ीज़ो इहा क़ुरान जी बरकत आहे। जेको बि अमल कयो रब जे रज़ा जे, काई भी नंढी वॾी नबी जी सुन्नत न छॾियो, अमल करे ॾेखारियो। हज़रत अल्लामा शिबली रहमतुल्लाह अलैह दुनिया जे जहान में वञनि था, खिलाल करणु विसरी वियो। खिलाल वफ़ात खां 2 ॾींहंनि जो वाक़ियो आहे। पंहिंजे उन तालिब इल्म खे चई पुट ॿीहर बदिलो भरिया, लोटो भरिया त मां वुज़ू फरमाया। खिलाल विसरी वियो आहे। मां वींदे वींदे बि नबी पाक जी या नंढी सुन्नत बि कीअं छॾिया। क़दुरु कयो तालीम जो, क़ुरान जो। अॼु आज कयो इंशाअल्लाह पंहिंजे बच्चन खे क़ुरान वारी तालीम ॾिवाई बि, हक़ जो उलमा जो साथ ॾींदासीं। निमाज़ जी पाबंदी कयो। अबा क़ुरान निमाज़ को सवा चाढ़ो ई कोन्हे। अल्लाह तबारक व तआला शन तव्हां सां समूरन खे क़ुरान पाक जे तिलावत जो आदी बणाए। रब पाक तव्हां असांखे नमाज़ जो पाबंद बनाए। जेको मां ॻाल्हायो छो ॿुधो, अल्लाह तबारक व तआला असां समूरन खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल